भाषा चवण लॻो पंहिंजी धीअ शहज़ादी खे त अमा हाणे तुंहिंजी उमिरि शादी जे ॾींहुं आहे, हाणे तूं शादी कर। शहज़ादी चवण लॻी त बाबा तुंहिंजी ॻाल्हि सही आहे, मुंहिंजी उमिरि शादी जी थी वई आहे, ऐं शादी कंदसि, पर शादी आउं कंदसि अहिड़े माण्हू सां जेको अकुल में अकाबर होशियारु ऐं दाना हुजे, उन सां शादी आउं कंदसि। बादशाह चवण लॻो पंहिंजी धीउ शहज़ादी खे त अमा ॻाल्हि ॿुध, तूं मुंहिंजी धीअ हिकिड़ी मुंहिंजी दादली धीअ, तूं हाणे को शहज़ादो को राजकुमार पसंदि कर, जे अगरि तोखे को अहिड़ो अकुल में अकाबर को दाना अहिड़ो मिली वञे त तूं खणी हुन सां शादी कर। शहज़ादी चवण लॻी पंहिंजे पीउ खे त बाबा भले ठीकु आहे, आउं निकिरियो थी वञा, को अहिड़ो शहज़ादो या अकुल में अकाबर को दाना अहिड़ो मूंखे मिले थो त हुन सां शादी आउं कंदसि। बादशाह चवण लॻो पंहिंजी धीउ शहज़ादी खे त अमा तूं को शहज़ादो राजकुमार पसंदि करे वठि, हाणे अकुल ऐं दाना ई खे तूं छॾे ॾे। शहज़ादी चवण लॻी पंहिंजे पीउ खे त बाबा तुंहिंजी ॻाल्हि त बिल्कुलु सही आहे, पर अहिड़ो होशियारु ज़हन वारो माण्हू मूंखे खपे, ऐं आउं हिते इन बादशाही में रहंदसि। शादी जंहिंसां कंदसि उहो हिते ई शहज़ादो रहंदो, तुंहिंजी धीउ आउं आहियां अकेली हिकिड़ी। चई हा बाबा। चई घटि में घटि को अहिड़ो अकुल में अकाबर को दाना हुजे जो ही बादशाही खणी हलाए। चई मां ॻाल्हि तुंहिंजी सही आहे, पोइ तूं भले वञी को जांच को अहिड़ो हुजे त तुंहिंजी शादी कराइण जे लाइ आउं तयारु थींदसि। हाणे शहज़ादी त निकिरी पई, हिते हुते कई शहज़ादा कई राजकुमार ॾिठा आहिनि कया, पर को बि हिनखे अहिड़ो ज़हन वारो माण्हू को अकुल में अकाबर को दाना जी माण्हू माण्हू में को परख करे, पर अहिड़ो शहज़ादी खे न मिलियो। शहज़ादी वापसी मोटी आई, पंहिंजे पीउ खे चवण लॻी त बाबा ॻाल्हि ॿुध, को अहिड़ो शहज़ादो राजकुमार मूंखे न मिलियो अकुल में अकाबर को दाना। चयो मां पोइ हाणे जीअं तूं चओ ईअं आउं करियां। शहज़ादी चवण लॻी पंहिंजे पीउ खे त बाबा ॻाल्हि ॿुध, आउं रखां थी टे सवाल अहिड़ा आहिनि जेको ज़हन वारो हूंदो, अकुल में अकाबर को दाना हूंदो, उन सवालनि जा जवाब उहो ई ॾेई सघंदो, ऐं उन सां कंदसि शादी। ऐं तव्हां इहो भले पढ़ो हलायो घुमरायो ऐं ख़बर पवे माण्हुनि खे, भले अचनि सवालनि जा जवाब ॾियनि। जेको बि सवालनि जा जवाब ॾेई, इहो सवाल मुंहिंजा हूंदा टिनी सवालनि में, माना जेके बि टिनी सवालनि जो जवाब जंहिं बि ॾिनो उन सां कंदसि आउं शादी, ही बादशाही उन खे। पीउ चवण लॻो त बाबा ॻाल्हि ॿुध, हाणे टे सवालनि जा जवाब जेको बि खणी ॾींदो तूं अहिड़ा सवाल रखंदे, हाणे ख़बर कोन्हे को अहिड़ो माण्हू हुजे को लोफर टाइप जो को कहिड़ो हुजे, मतां उहो सवालनि जा जवाब ॾेई वञे त पोइ। शहज़ादी चवण लॻी त बाबा लोफर टाइप जे माण्हू खे अहिड़ो ज़हन दिमाग़ किथे जो खणी इहे सवालनि जा जवाब ॾे, पर बहरहाल मूं चई छॾियो सो चई छॾियो, टे सवाल तव्हांखे आउं ॿुधायां थी, जेकॾहिं इन सवालनि जो जवाब जेको बि ॾींदो शादी हुन सां कंदसि, भले केरु बि हुजे, शहज़ादो हुजे, सौदागर हुजे, वज़ीर हुजनि, बादशाह खणी ॿिया हुजनि, ग़रीब गुरबो जेको बि हुजे, सवालनि मुंहिंजनि जा जवाब ॾींदो, शादी हुन सां कंदसि, बादशाह हुन छो त उहो अकुल में अकाबर हूंदो, सवाल ई मुंहिंजा अहिड़ा हूंदा। बादशाह चवण लॻो त अमा हाणे चलो ठीकु आहे, जेकर तूं चवें थी त भले ठीकु आहे। अबा हाणे उहे टई सवाल बादशाह खे ॿुधाया विया। उन शहज़ादी ॿुधाए, चई बाबा ही सवाल आहिनि ऐं ही हिन जा जवाब आहिनि। बादशाह चवण लॻो उन शहज़ादी खे त अमा सवाल तुंहिंजा तमामु भले मां भला सवाल आहिनि, जवाब उन्हनि जा भला आहिनि, पर जंहिं हिसाब सां आउं ॾिसां थो त मुश्किल को इन सवालनि जो जवाबु ॾेई सघे, पर पोइ बि पढ़ो घुमरायूं था हलरायूं था। चई हा बाबा भले। बादशाह जो घुरायो वज़ीरनि खे, सिपाहियुनि खे घुरायो त बाबा हाणे वञो मुंहिंजी बादशाही सॼी में पढ़ो हलरायो त बाबा टे सवालनि जो जवाबु जेको बि ॾींदो उनखे मुंहिंजी धीउ शहज़ादी रिश्ते तौरु माना शादी आउं कराए ॾींदसि, ऐं मुंहिंजी बादशाही उनखे आउं ॾींदसि। मुंहिंजी बादशाही में त इहो सॼो पढ़ो घुमरायो हलरायो, पर ॿियनि मुल्कनि में पाड़े वारा मुल्क जेके बि उते बि वञी इहो चई छॾियो जेको बि खणी अचे। अबा हाणे चलो ठीकु आहे, निकिरी पिया वज़ीर सिपाही सभु। अबा हाणे उन बादशाह जी बादशाही में पढ़ो हलरायो घुमरायो, पाड़े वारा मुल्क जेके इलाइक़ा ॿिया बादशाहियूं जेके हुयूं उते बि वञी इहो ॻाल्हियूं हलियूं। त बाबा बादशाह इहो ऐलान कयो आहे त जेको बि टिनि सवालनि जा जवाब बादशाह जा उन शहज़ादी जा ॾींदो त उन सां शहज़ादी जी शादी थींदी ऐं उनखे बादशाही बादशाह ॾींदो। हाणे तो ॿुधी मूं ॿुधी हिन ॿुधी हुन ॿुधी, अबा हाणे कई माण्हू अचणु शुरू थिया त बाबा हाणे सवाल मन को 16 हुजनि जंहिंजो जवाबु ॾेई सघूं ऐं असांखे बादशाही मिलंदी ऐं शहज़ादी जो रिश्तो संग मिलंदो। तो मुंहुं जहिड़ा कई अची बादशाह जे दरबार में अची हाज़िर थिया। हाणे बादशाह खे चवण लॻा त बादशाह सलामत, असीं पुॼी विया आहियूं, सवाल तव्हां ॿुधायो, जवाबु असीं ॾींदासीं। बादशाह चवण लॻो त चलो ठीकु आहे, शहज़ादी बि पासे में गॾु हुजे। बादशाह चवण लॻो त मुंहिंजा सवाल आहिनि टे। पहिरियों सवाल नंबर इहो आहे त सभ खां वधीक दुनिया में कहिड़ी शइ तेज़ आहे, उहा कहिड़ी शइ आहे जेको हर शइ खां तेज़ आहे दुनिया में। पहिरियों सवाल मुंहिंजो इहो आहे। ऐं ॿियो सवाल मुंहिंजो इहो आहे, हिन दुनिया में सभ खां वधीक वज़न वारी शइ कहिड़ी आहे। ॿ सवाल मुंहिंजा इहे थी विया। टियों सवाल मुंहिंजो इहो आहे त हिन दुनिया में सभ खां वधीक क़ीमती शइ कहिड़ी आहे। एतिरे खे साईं टई सवाल बादशाह ॿुधाए छॾिया। हाणे साईं टई सवाल ॾुखे मां ॾुखिया सवाल हुजनि साईं, हाणे अचनि कंहिंखे न अची
मूं वांगुरु तव्हां वांगुरु अची धुका हणण लॻा, चवण लॻा त मन को न को धुको लॻे, पर ॿियो मिड़ी ख़ैर कंहिंजो बि धुको न लॻो। सभु चवण लॻा त भेण सवाल तमामु ॾुखिये मां ॾुखिया सवाल आहिनि जंहिंजो जवाबु मुश्किल आहे। कई ईंदा रहिया वेंदा रहिया, ईंदा रहिया वेंदा रहिया, पर सवाल जो जवाबु कंहिंखे बि कोन आयो। हाणे तव्हांजो ॿिए मुल्क जा बादशाह बि अची उते पेश थिया, उन्हनि खे बि इहो सवालनि जा जवाब न आया। सौदागर बि अची पेश थिया, के वज़ीर बि अची उते पेश थिया, पर बहरहाल सवालनि जो जवाबु कंहिंखे बि न आयो। हाणे साईं मुंहिंजा कंहिं मुल्क जो वरी उते सौदागर नौजवान छोकिरो उन बि अची कड़को कयो अची बादशाह वटि। बादशाह जो खणी उनखे सवाल ॿुधाए त उहो सौदागर चवण लॻो, नौजवान छोकिरो हुजे, चवण लॻो बादशाह खे त बादशाह सलामत, पहिरियों सवाल तव्हांजो इहो आहे त दुनिया में उहा कहिड़ी शइ आहे जेको तमामु वधीक तेज़ आहे, हर शइ खां मथे तेज़ आहे? चई हाओ। चई उनजो जवाबु आहे हवा। हवा जिथे किथे पुॼे थी तेज़ आहे। बादशाह चवण लॻो इन सवाल जो जेको जवाबु तो ॾिनो आहे इन मज़ा आऊं मुतमिन कोन आहियां, दरअसल इहो जवाबु न आहे। इहो जवाबु न आहे। चई न आहे। चई पोइ ॿियो सवाल जेको तव्हांजो आहे, दुनिया में सभ खां वधीक वज़न वारी शइ कहिड़ी आहे? चई हाओ। चई उहो आहे जबल, तमामु वज़न वारो आहे। बादशाह चवण लॻो त इन जवाबु मञा बि आऊं मुतमिन कोन्हे, इहो जवाबु कोन्हे। चई अच्छा अच्छा। चई पोइ टियों जेको तव्हांजो आहे, दुनिया में सभ खां वधीक क़ीमती शइ कहिड़ी आहे? चई हाओ। चई उहो क़ीमती शइ आहे सोन। बादशाह चवण लॻो त इन तुंहिंजे टे जवाब मञा बि आऊं मुतमिन कोन आहियां, इहो जवाबु न आहे। सौदागर चवण लॻो त बादशाह सलामत टे जवाब तोखे न इहे टई कोन्हे? चई न इहे टई कोन्हे। चई पोइ चलो ठीकु है, टई कोन्हे त पोइ ठीकु आहे। अब हाणे बादशाह चवण लॻो त बिल्कुलु तुंहिंजा सही जेके आहिनि इहे, पर बहरहाल इहे शयूं न आहिनि, इहे जवाबु न आहिनि इन सवालनि जो। हाणे उहो सौदागर मोटी वियो, पर बहरहाल बादशाह जा जेके बि माण्हू हुआ उन बादशाही में सभु आया, उका धुका हणी आहे, पर कंहिंजो बि उको धुको न लॻो। ॿियनि मुल्कनि जा बि कई आया, पर कंहिंखे बि इन सवालनि जो जवाबु न आयो। बादशाह चवण लॻो पंहिंजी धीउ शहज़ादी खे त मां सवाल अहिड़ा रखिया अथई जंहिंजो जवाबु त कंहिंखे बि अचे कोन थो। त शहज़ादी चवण लॻी त बाबा ॾिठई न, सवाल मुंहिंजा अहिड़ा हुआ जंहिंखे जवाबु कॾहिं कोन ईंदो। हीउ जवाबु उहो ई ॾेई सघंदो जेको अकुल में अकावर दाना हुजे, होशियारु हुजे, उहो ई ॾींदो। अब हाणे इन ॻाल्हि जी ख़बर कंहिं धनार खे पई। धनार वीचारो ॿकरियूं वग़ैरह चारींदो हो झर जंग में। कंहिं हुनखे इहो ॿुधायो त बाबा हाणे बादशाह जा इहे सवाल आहिनि। धनार सोचो त हाणे छो न वञी आउं बि हिकिड़ी ट्राए हणी अचां, बादशाह सां मिली अचां ऐं वञी हुन सां सवालनि जा जवाब उनखे आउं ॾियां वञी बादशाह खे। अची उन हमरा खे चवण लॻो त आउं वेंदुसि बादशाह खे इन सवालनि जा जवाबु ॾींदो। हमरा चवण लॻो त यार ॻाल्हि ॿुध, तूं धनार माण्हू, अनपढ़ियल ॼट माण्हू, तोखे सवालनि जा जवाब ईंदा जो तूं वञी जवाबु ॾींदे हो, छॾ काम काज में ॿकरियां खोटी थींदे। चवण लॻो त न आउं वेंदुसि त घर में हिकिड़ी सिर्फ़ु हुनजी माउ हुजे। आयो अची ॿकरियूं घर अची ॿधई काए आयो। पंहिंजी माउ खे चवण लॻो त अमां हाणे दुआ कजां, आउं वञा थो बादशाह सां। मां चवण लॻी त बाबा दुआ तोखे त आउं वे सुबुह शाम कंदी आहियां, पर बादशाह सां ख़ैर मां थो वञी। छोकिरे खणी सॼी ॻाल्हि करे पंहिंजी माउ खे ॿुधाईंदा, अमां हाणे सवालनि जा जवाब बादशाह रखिया आहिनि, तो आउं वञी जवाबु ॾियां थो उन सवालनि जा। पोइ नसीबु हूंदो, मुक़दर हूंदो त पाण खे बादशाही मिली पवंदी ऐं मूंखे धीउ, बादशाह जी धीउ जेका शहज़ादीअ सां मिली पवंदी। शादी सां कंदमि, पंहिंजा ॾींहं ॾुखनि जा ख़तमु थींदा, केसि ताईं ॿिया धिका खाईंदासीं। मां चवण लॻी त बाबा तोखे मुंहिंजियूं दुआऊं आहिनि, मुंहिंजियूं दुआऊं तोसां गॾु आहिनि। मूं माउ जूं, माउ जी दुआ जिथे लॻे उते सभु कम सणाया थींदा आहिनि। तूं वञ, पोइ अलाह खटाईंदो। हाणे धनार उतां निकिरी वियो अथई। हाणे बादशाह वेठो हुजे, शहज़ादी बि गॾु वेठी हुजे, दरबार सॼो भरियो पियो हुजे। वज़ीर ही हू कई माण्हू आस पास जा हुजनि, सवालनि जा जवाब ॾियण आया। त हिते धनार बि आयो अची बादशाह जे ॿाहिरां हुन गेट जे महल जे। चवण लॻो त आऊं वञी सवालनि जो जवाबु ॾियां। सिपाहिनि खणी जो अंदरि छॾियो। दरबार सॼी भरी पई आहे माण्हू मंझां। धनार अची कड़को कयो। बादशाह चवण लॻो त बादशाह सलामत, तव्हांजे सवालनि जा जवाबु ॾियण आयो आहियां। वज़ीरनि ॾिठो, सौदागरनि ॾिठो, सभु खिलण लॻा, टहक ॾियण लॻा। चवण लॻा त भणिया कई दानिश्वर, अकुल में अकाबर, कई दाना आया विया, उन्हनि खे सवालनि जो जवाबु न आयो। ऐं हीउ धनार कपिड़ा फाटा पिया आहिनि, मेरा कपिड़ा, ऐं हीअ अची बादशाह जे सवालनि जा जवाबु ॾींदो। सभु टहक खिलकण लॻा। त बादशाह चवण लॻो नी सभिनी खे त खिलो न, टहक न ॾियो। अकुल अलाह जी दात आहे। हर इंसान खे अलाह साईं अकुल ॾिनो आहे। बिल्कुलु सभिनी खे अकुल अलाह साईं विराए ॾिनो आहे। लाज़िमी कोन्हे अकुल कंहिं हिकिड़े माण्हू खे हुजे। किथे पढ़ियलनि खे बि अकुल ॾिनो आहे अलाह साईं, किथे अनपढ़ियलनि खे बि अकुल ॾिनो आहे। हर कंहिंजो हक़ु आहे। मूं रखियो आहे, सवाल रखिया आहिनि, हर को अची जवाबु ॾेई सघे थो। जेकर धनार आयो आहे, जेकर हिनखे सवालनि जा जवाब आया त जवाबु ॾींदो, जेकर न त हलियो वेंदो। हिन में खिलण जी, टहक ॾियण जी कहिड़ी ॻाल्हि आहे। अलाह हर कंहिंखे इहा दात अकुल वारी ॾिनी आहे। अकुल हर कंहिंखे आहे, पोइ हर को पंहिंजे हिसाब सां कोशिशि लाज़मी कंदो आहे। धनार चवण लॻो त बाबा तूं हिन माण्हुनि खे छॾ, तूं हलिया। धनार जो खणी वेझो आयो।
बादशाह चवणु लॻो त बाबा हाणे सवाल मुंहिंजी तोखे ख़बर आहे। धनार चवणु लॻो त बिल्कुलु सवालनि जी मूंखे ख़बर आहे, चई पोइ जवाबु मूंखे ॿुधाए। धनार चवणु लॻो त बादशाह सलामत शहज़ादी बि ॿुधे पई। सभु माण्हू आस पास हेॾां होॾां हाणे चवणु लॻा धनार कहिड़ा तो फाड़ा मारे, वेठा ॿुधूं इयूं ॻाल्हियूं। धनार चवणु लॻो बादशाह खे त बादशाह सलामत पहिरियों सवाल तव्हांजो इहो आहे त दुनिया में सभ खां वधीक कहिड़ी शइ तेज़ आहे? चई हाओ। चई बादशाह सलामत इन सवाल जो जवाबु आहे सभ खां वधीक तेज़ शइ इंसान जी सोच आहे। चई इंसान जी सोच आहे? चई हा, इंसान जी सोच ख़्यालु आहे। बादशाह चवणु लॻो त बिल्कुलु सोच ऐं ख़्यालु त आहे, पर वाज़े करे ॿुधा त उहो कीअं तेज़ आहे? धनार चवणु लॻो त बादशाह सलामत सोच उहा अहिड़ी शइ तेज़ आहे, जे अगरि तूं उनखे सोचींदे, तूं हींअर आहीं त वॾी उमिरि जो आहे, जे अगरि तूं सोचींदे पंहिंजो बचपन नंढपण, त सोच ॾिस यकदमि में किथे वञी बचपन ताईं पुगी, ऐं किथे बि सोचींदे कंहिं दुनिया जी कुंड ताईं तूं पुॼंदे। सोच अहिड़ी शइ तेज़ आहे दुनिया में सभ खां वधीक। शहज़ादी बि बादशाह खे चवणु लॻी त बिल्कुलु इन सवाल जो जवाबु इन धनार बिल्कुलु दुरुस्त ॾिनो आहे। बादशाह चवणु लॻो त बिल्कुलु इन सवाल जो जवाबु इहो ई आहे जेको तो ॾिनो आहे। सभ खां वधीक दुनिया में तेज़ शइ सोच आहे इंसान जी। अब हाणे जेके वज़ीर सौदागर अलाए केरु माण्हू जेके वेठल हुआ से सभु उन्हनि जा वात पटिजी विया। चवणु लॻा त भञा धनार सॼो ॾींहुं झर जंग में बकरियूं चारे, हेड़ो अकुल में अकाबर ऐं दाना। पहिरियों सवालु हल करे वियो, माण्हू जा वात पटिया पिया हुजनि। बादशाह चवणु लॻो त बाबा बिल्कुलु जवाबु तुंहिंजो इहो सही। धनार चवणु लॻो बादशाह खे त बादशाह सलामत ॿियो सवालु तव्हांजो इहो हो त सभ खां वधीक दुनिया में वज़न वारी शइ कहिड़ी आहे? चई हा बिल्कुलु। त धनार चवणु लॻो त बादशाह सलामत इन सवाल जो जवाबु सभ खां वज़न वारी शइ इंसान ते कर्ज़ जेको आहे तमामु वज़न वारो। चई वाज़े करे ॿुधाए। चई वाज़े इहो आहे जो अगरि जबल कोन थी रहे, चई न जबल किथां आयो, कर्ज़ वॾो वज़न आहे। जबल त इंसान खे झुकाए सघे थो, पर कर्ज़ इंसान जे रूह खे झुकाए सघे थो। कर्ज़ उहा शइ आहे, सभ खां वज़न वारो शइ उहो आहे इंसान ते कर्ज़। बादशाह चवणु लॻो त बिल्कुलु ॿियो सवाल जो जवाबु बि तुंहिंजो दुरुस्त आहे, बिल्कुलु ईअं ई आहे। रूह खे माना जेको कर्ज़ अची बिल्कुलु वज़न वारो उहो आहे। सभु माण्हुनि जा वात पटिजी विया। अची चवणु लॻा त भञा धनार खे सवालनि जा जवाब अचनि था। त हिते बादशाह चवणु लॻो त हाणे ॿ सवालनि जो जवाब तो बिल्कुलु सही ॾिना आहिनि, हाणे टे सवाल जो जवाबु ॾे। त हिते धनार चवणु लॻो बादशाह खे त बादशाह सलामत टे सवाल तव्हांजो इहो त सभ खां वधीक दुनिया में क़ीमती शइ कहिड़ी आहे? त हिते धनार चवणु लॻो त बादशाह सलामत इन सवाल जो जवाबु आहे सभ खां वधीक क़ीमती शइ एतबार हूंदो आहे, एतबार। चई उहो कीअं? वाज़े करे ॿुधा। सोन कोन्हे क़ीमती शइ? चई न, सोन पंहिंजी जॻह ते, सोन त अचण वञण वारी शइ क़ीमती बिल्कुलु आहे, पर केॾी महिल वञे बि लियो, खपियो बि वञे, चोरी बि थियो वञे, वरी उनखे माण्हू वठी बि सघे थो, क़ीमती आहे। पर एतबार उहा शइ आहे, क़ीमती मां क़ीमती एतबार आहे। जॾहिं एतबार टुटी वेंदो न, वरी एतबार न थींदो। तव्हां पाण सोचो, अगरि तव्हांजो कंहिं ते एतबार हूंदो, क़ीमती मां क़ीमती आहे, जेके एतबार तव्हांजो न टुटी वञे त वरी एतबार वापसी न ईंदो। क़ीमती मां क़ीमती एतबार आहे। शहज़ादी चवणु लॻी बादशाह खे त बादशाह सलामत पंहिंजे पीउ खे चवणु लॻी त बाबा बिल्कुलु टिनी सवालनि जो जवाबु बिल्कुलु हिननि दुरुस्त ॾिनो। सभु माण्हू वज़ीर सौदागर ही हू जेके बि दरबार में वेठल हुआ, कई माण्हू ख़ल्क़ गॾु हुई, सभु चवणु लॻा त भणिया धनार अणपढ़ियल ॼट सॼो ॾींहुं झर जंग में बकरियूं चारे, हिन खे अलाह साईं हेॾो अकुलु ॾिनी, अहिड़ी दात ॾिनी जो ही माना सवालनि जा जवाबु ॾेई वियो। कई माण्हू ही उहो आया, पर कंहिंखे इन सवालनि जो जवाबु न आयो। सभु माण्हू अबा माठ करे हैरान थी विया। बादशाह चवणु लॻो उन धनार खे त बाबा तुंहिंजा सवाल बिल्कुलु उन्हनि जो जवाबु दुरुस्त, इहो ई जवाबु आहे। धनार चवणु लॻो त बादशाह सलामत हाणे इहे ई तव्हांजा टे सवाल, इन टिनी सवालनि जा जवाबु टई इहे आहिनि। हाणे जेकर इहे आहिनि या कोन? शहज़ादी चवणु लॻी त बिल्कुलु इन सवालनि जा जवाब इहे आहे जेके मूं रखिया हुआ। बादशाह चवणु लॻो उन धनार खे त बिल्कुलु अकुल अलाह साईं हर कंहिंखे ॾिए थो, अनपढ़ियलनि खे बि अकुल आहे ऐं ॼटनि खे बि अकुल आहे। बिल्कुलु अलाह साईं हर कंहिंखे ॾिए थो, पढ़ियल लिखियल खे बि अलाह साईं अकुल ॾिए थो, पर किथे पढ़ियल लिखियल बि जाहिल थियो वञनि लिया। हाणे बादशाह चवणु लॻो उन धनार खे त बाबा हाणे मुंहिंजे चए मुताबिक़ जेको मुंहिंजो शर्त हो, जेको मुंहिंजी धीउ शहज़ादी रखियो हो, तो हाणे तुंहिंजी शादी आउं कराईंदुमि मुंहिंजी धीउ शहज़ादी सां, ही बादशाही बि तोखे आउं ॾींदुसि। पर हाणे तूं भले वञु, जेको बि तुंहिंजो हिसाबु किताबु हुजे या कीअं बि हुजे, छा बि हुजे, तूं पंहिंजे घरां थी जेको बि हुजे उनखे वठी अची हिन बादशाही में मुंहिंजी धीउ शहज़ादी सां शादी कर। धनार चवणु लॻो त बिल्कुलु मुंहिंजी माउ हिकिड़ी आहे, ॿियो कुझु कोन्हे, ॿियूं कुझु मुंहिंजियूं बकरियूं आहिनि। चई बाबा जेके हुजनि खणी आए। हाणे धनार ख़ुशी जी लहर उनखे ख़ुशि थींदो, कुॾंदो, नचंदो सिधो आयो पंहिंजे घर। सॼी ॻाल्हि करे पंहिंजी माउ खे ॿुधाईं त अमा तुंहिंजूं दुआऊं मूंखे लॻी हुयूं, तुंहिंजी दुआनि रंग लाथो, ऐं बादशाह जी धीअ शहज़ादी जा सवाल जेके बि हुआ से मूं हल करे छॾिया बादशाह जा। हाणे मूंखे बादशाही मिली आहे। बादशाह चयो त हाणे वञ तूं तुंहिंजी माउ खे वठी आ ऐं तुंहिंजी शादी थो कराए मुंहिंजी धीउ शहज़ादी सां। हाणे उन धनार पंहिंजी माउ खे वरितो, पंहिंजी बकरियूं काए ठक सलाह जी बादशाह जी बादशाही पुॻो, पंहिंजी माउ खे अंदरि महल में वठी आयो।
हाणे बादशाह उन धीअ जी शादी उन बकरार सां कराए छॾी। बकरार खे ठीकु ठाक करे अथई। हाणे शहज़ादनि वारा बादशाहनि वारा कपिड़ा वड़ा पाराए करे शादी हवा थी वेली। हाणे बादशाह चवणु लॻो उन धनार खे, जंहिंखे पंहिंजी धीअ परणाए ॾिनी, चवणु लॻो त हाणे इली टाइम खां वठी आउं बादशाही हलायां पियो, तूं अकुल में अकाबर दाना होशियारु आहीं, जेको सवालनि जा जवाब ॾेई वियो। हाणे हिन बादशाही तख़्त ते तूं वेह, तूं ई हाणे बादशाही हला। तो अबा हाणे उन धनार जो अलाह वरियो। उहा पोड़ी वीचारी जी माउ उहा बि हुते रहणु लॻी। हाणे उहो धनार माण्हुनि जा फ़ैसिला कंदो रहियो, सुठे नमूने सां उहा बादशाही हलाइणु लॻो ऐं उनखे शहज़ादी मिली वई ऐं उन शहज़ादी सां शादी करे पंहिंजी बक़ाया ॾींहं जेके ज़िंदगी जे वास्ते हसी ख़ुशी सां हुते गुज़ारणु लॻो। तो दोस्तों, हीअ कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुॼी। उमेद आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी हाज़िर थींदासीं नई कहाणी सां गॾु। में चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिथे हुजो आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।